अस्सलाम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां नबील मलावान सिराज साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल। सकरन सेहतमंद दिमाग़ लाइ सेहतमंद जिस्म ज़रूरी आहे। इंसान पंहिंजे बहितर सलाहियतुनि खे सही रुख ऐं मुसीबत राह ते तॾहिं ई मुतमिन करे सघे थो जॾहिं हिन जो जिस्म दिमाग़ दुरुस्त हुजे। अहिड़ो इज़हार सदर सकरन प्रेस क्लब मोहम्मद सिद्दीक़ मुंगे पारां लाला हसन फिटनेस जिम जो इफ्तिताह करण वक़्तु पंहिंजी सदारती तकरीर में कयो। हिन चयो त नीलसेन मेडला चवंदो हो त कंहिं बि क़ौम जी तालीम ऐं सिहत तबाह कयो त उहा क़ौम पाण मद ख़तमु थी वेंदी। हिन लाला हसन खे जस ॾींदे चयो त तव्हां हिन दुनिया टल समाज जे नौजवान खे पंहिंजी सिहत ऐं जिस्म खे तंदुरुस्त रखण लाइ फिटनेस जिम जो बुनियादु रखी आलीशान मौक़ो फ़राहम कयो आहे। तव्हांजूं ख़िदमतूं क़दुरु लाइक़ आहिनि जंहिंसां नौजवान केतिरनि ई बुराइनि खां महफ़ूज़ रहंदा ऐं मुआशिरे जा कारमंद शहर बंदि जी मुल्कनि में क़ौम जा भरजाला साबित थींदा। उन मौक़े ते मसूद उमरानी, अब्दुल तवाब शेख, मुश्ताक सोलंगी, वली मोहम्मद भट्टी, आरिफ खानदादो, सलमान खानदादो, अदनान खानदादो, राव ज़फ़र राजपूत, हाजी अब्दुल्ला मंसी, रज़ा मोहम्मद सियाल ऐं ॿियनि माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। रिपोर्टर राजकुमार और साहिल न्यूज़ नेटवर्क सकरन।